अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जिन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि खे प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु जी अपडेट हिकु ज़बरदस्त बहितरीन अपडेट्स आहे, ख़ासि करे पंहिंजा वेही ड्रामे ते ऐं जिंदो न रियासत ड्रामे ते। जी हाँ दोस्तों, ऐं कल्ह काफ़ी दोस्तनि जा कॉमेंट बि आया ऐं उन जा सुवालनि जा जवाब बि ॾींदासीं। अॼु जेका अपडेट आहे दोस्तों, हीअ अगरि अपडेट तव्हां मिस करे छॾी, सम्झो तव्हां सभु कुझु मिस करे छॾियो। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, का भी अपडेट्स मिस न थियणु घुरिजे। जी हाँ दोस्तों, अगर तव्हां जेको आहे वीडियो पूरो न ॾिसंदव त अॼु जेको कम जूं ॻाल्हियूं मां ॿुधाइण वारो आहियां, तव्हांजा जेका प्रस्तार जंहिं अदाकारनि जा आहियो, जा जेका तव्हांजा फेवरेट अदाकार आहिनि, उहे ॻाल्हियूं तव्हांखे मिस थी वेंदियूं। हलूं था अपडेट जी तरफ़, घणो टाइम वेस्ट न कंदासीं। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा। हीअ अव्हांजो चैनल आहे, तव्हांजो चैनल आहे, असांजो चैनल आहे, सम्झो तव्हांजो चैनल आहे। हिन ते हर वक़्तु तव्हांखे बर वक़्तु अपडेट मिलंदी रहंदी आहे। दोस्तों, जेको कल्ह काफ़ी दोस्तनि जा इहे कमेंट आया मूं ॾे त जेको पंहिंजा वेरी ड्रामो आहे, इहो सभ खां पहिरियों ईंदो ऐं रियासत पोइ पुॼंदो। कल्ह मूं हिकिड़ो सुवालु कयो, मां चयो ॿिन्ही चैनलनि जो मुक़ाबिलो आहे, ॿिन्ही डायरेक्टरनि जो मुक़ाबिलो आहे। हेॾो खजू साहब, हेॾां जेको असगर चौधरी साहब, होॾो KTN, होॾो सिंध TV, ॿिन्ही जी इहा कोशिशि शायदि असांजो ड्रामो सभ खां पहिरियां पुॼे। ऐं कल्ह मां इहा ॻाल्हि कई हुई ऐं काफ़ी दोस्तनि कमेंट कया, दादा जेको आहे सिंध TV वारो ड्रामो पहिरियों पुॼंदो ऐं जेको KTN वारो ड्रामो आहे उहो देरि पुॼंदो। इन में केतिरी सचाई आहे, पहिरियों इन ते ॻाल्हि ॿोल कयूं था। काफ़ी दोस्तनि इन जे करे ईअं चयो, छो त सिंध TV वारनि जा वाक़ई ड्रामा सभ खां पहिरियों ईंदा आहिनि, KTN वारनि जा कुझु अधु में बंदि थी वेंदा आहिनि, कुझु रहिजी वेंदा आहिनि, को मसइलो थी वेंदो आहे। इन जे करे हुननि ईअं चयो त काफ़ी दोस्तनि कमेंट लिखिया त बाबा हीउ ड्रामो सभ खां पहिरियां पंहिंजा वेरी पुॼंदो, रियासत ड्रामो KTN वारनि जो देरि पुॼंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, खजू साहब हीउ ड्रामो खयो आहे त खजू साहब जेको डायरेक्टर आहे उहो तेज़ डायरेक्टर आहे, पंहिंजे कम खे टाइम ते पुॼाइण जी कोशिशि पूरी कंदो आहे। मुंहिंजो अंदाज़ो इहो यादि, खजू साहब हिन ड्रामे खे खयो आहे त खजू साहब जल्दी हिन ड्रामे खे फाइनल करण जी कोशिशि कंदो। ऐं खजू साहब हिन टाइम त कराची घुमे थो, कॾहिं किथे डेली पोस्टूं रखे थो। बहरहाल उन अञा जेको आहे कंफर्म इहो न ॿुधायो आहे, तारीख़ त ॿुधाए छॾी अथई 10 तारीख़ ते ड्रामो स्टार्ट थींदो, पर ॾिसूं उन ते बि स्टार्ट शूटिंग थिए या नथी थिए, का ख़बर न आहे, का पक न आहे। बाक़ी सिंध TV वारनि जो जेको ड्रामो रहिया पंहिंजा वेरी आहे, मूंखे बि अंदाज़ो लॻे थो त इहो वाक़ई पहिरियों ईंदो। पर ॾिसूं हिन चकर त इन में केतिरी सचाई आहे। थी सघे थो मौसम बरसाति बि ॾिसनि था पिया कुझु ॾींहंनि खां पोइ, जे बरसातूं सिंध में हली वियूं पोइ ड्रामा डिले थी वेंदा। ऐं पंजाब में जेका बोड आई आहे, इहा हाणे सिंध में पाणी अचे थो, 2 या 3 तारीख़ ताईं सिंधु दरिया में असांजी सिंध में दाख़िल थी वेंदो। अलाह ख़ैर करे कोई मसइलो मसाइल न थिए। जे इहे मसइला मसाइल थी विया त ड्रामा, 2 ड्रामा बंदि थी वेंदा, हिकिड़ो बंदि न थींदो, 2 थींदा। मीरपुर वारो बि बंदि थींदो, दादू वारो बि बंदि थींदो, रियासत बंदि थींदो, पंहिंजा वेरी बंदि थींदो। छो त पंजाब हिन चकर मतिलबु अधु पंजाब तबाह थी चुको आहे। बरसाति बि 2 तारीख़ 3 तारीख़ ते सिंध में ॾसी अथनि, ऐं मींहुं एॾो हेठों बोड बि अचे थी। अलाह ख़ैर कंदो। बहरहाल अगरि इहे मसइला न थिया, ड्रामा 2 जल्दी अची वेंदा। जे इहे मसइला थी विया त पोइ ड्रामनि लाइ को न को मसइलो थींदो, को न को चकर थी सघे थो, रुकिजी सघनि था, पोइ न थी सघनि था, पोइ 2026 ताईं वञी शूटिंग स्टार्ट थींदी। बहरहाल ॾिसूं था हाणे छा थो थिए, छा नथो थिए। तव्हांजी छा राय आहे, कमेंट सेक्शन में लिखो जेको कुझु तव्हांजो अंदाज़ो आहे। तव्हां बि पंहिंजी राय खां असांखे आगाह कंदा कयो, छो त हीउ जेको व्लॉग असां तयारु कंदा आहियूं, जेको हिन में रिव्यू कंदा आहियूं, सिर्फ़ु तव्हांजे लाइ कंदा आहियूं। दोस्तों, असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त असांजा जेका सब्सक्राइबर आहिनि उन्हनि खे बर वक़्तु अपडेट मिलंदी रहे। सिर्फ़ु ड्रामे जो इंतज़ार बि न आहे करिणो, मौसमियात खे बि ॾिसणो आहे, वक़्त खे बि ॾिसणो आहे। अगरि इहे मसइला मसाइल थी विया त शूटिंग कारो थींदी, मथां पाणी हलंदो, हेठों पाणी हूंदो, शूटिंग न हलंदी। इहा ॻाल्हि मां तव्हांखे ज़हन में हुई, जेका मां तव्हां सां शेयर कई। बहरहाल तव्हां पंहिंजी क़ीमती राय सां आगाह करे सघो था पिया। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त जेका मुंहिंजा नवां जेका पुराणा दोस्त आहिनि, उन्हनि खे चवंदुसि तव्हां पंहिंजा फेवरेट अदाकारनि जा कमेंट सेक्शन में नाला लिखो। तव्हां चाहियो था त फलाणे ड्रामे में फलाणो अदाकार हुजे, को चए थो कहिड़ो हुजे, ॾिसो न तव्हांजा कंहिंजा वोट घणा आहिनि। वोट सम्झि वोट थी विया, कमेंट सेक्शन में उन अदाकारनि जा नाला लिखो जेको तव्हांजो फेवरेट अदाकार आहे। हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में लिखो। ऐं जेका मूंसां खे पसंदि करनि था, कमेंट सेक्शन में नालो बि लिखनि, लाइक सब्सक्राइब भी करें। जेका असद कुरैशी के पसंद करें था वो कमेंट सेक्शन में नालो लिखन उन अदाकार जो है लाइक सब्सक्राइब भी करें। जगह जगह अदाकार पसंद करें था पाँची लाइक सब्सक्राइब कयो लिखी भी छो ॾिसूं कंहिंजा वोट केतिरा थियनि था।
असां ॾिसूं सही प्रस्तार कंहिंजी वर्शिप घणी आहे ऐं कंहिंजा प्रस्तार घणा आहिनि सिंध में ख़बर पइजी वेंदी अॼु वारे हिन वीडियो में जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजे पसंदीदा अदाकार जो नालो सभु कुझु ऐं लाइक सब्सक्राइब बि कयो। उन ज़रिए असांखे ख़बर पइजी वेंदी। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।